ईरान में निशानो बणाइण लाइ हाणे को बि हदफ़ न बचियो आहे। ईरान खे जंग में उमीद खां वधीक नुक़सान पहुचाए चुका आहियूं। जंग जल्द ख़त्म थी वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयान। संदसि चवणु आहे त ईरान जी दुश्मनी रुॻो इसराइल ऐं अमरीका ताईं महदूद नाहे। ईरान नार जे रियासतुनि खे बि निशानो बणायो आहे। सामुंडी लंघ हुर्मुज़ में थाईलैंड जे माल बरदार जहाज़ ते हमिलो। अमले जे 20 माण्हुनि खे बचायो वियो। 3 ॼणा गुम। बरतानवी अख़्तियारनि मूजिबि सामुंडी जहाज़ खे मीज़ाइल सां निशानो बणायो वियो। मैरीटाइम एजेंसीअ जो चवणु आहे त नार जी पाणीअ में अॼु 3 सामुंडी जहाज़ मीज़ाइल या प्रोजेक्टाइल हमलनि जो निशानो बणिया आहिनि। थाईलैंड बल्क कैरियर, जापानी सामुंडी जहाज़ ऐं मार्शल आइलैंड्स बल्क कैरियर ते हमला थिया आहिनि। ईरान मुबैना तौर हुर्मज़ में बारूदी सुरंगूं विछाइण शुरू करे छॾियूं। अमरीकी नशरियाती इदारे मूजिबि हुर्मज़ सामुंडी रस्ते मां आलमी तेल जो अटकल 5 हिसो गुज़रे थो। ईरान वटि नंढियुनि ॿेड़ियुनि ऐं जहाज़नि जो 80 खां 90% मौजूदु आहे। पासदारान इनक़लाब ऐं ईरानी सामुंडी फ़ौज हुर्मज़ ते असराइतो कंट्रोल रखनि था। हिन वक़्त ताईं कुझु सुरंगूं विछायूं वयूं आहिनि। ईरान अहिड़ियूं 100 सुरंगूं विछाए सघे थो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां फ़ोन ते राबितो। ईरान ते अमरीका ऐं इसराइली हमले समेत विच ओभर जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ईरानी सदर चवे थो ख़िते जे ॿियनि मुल्कनि सां तकरार करण जो को बि इरादो नाहे। आलमी बिरादरी जंग जी ज़िम्मेवारी ते ध्यानु नथी ॾिए त आलमी निज़ाम ऐं सिक्योरिटीअ खे संगीन ख़तरो थी सघे थो। ईरानी हमलनि जी सदर 3 लहर 3 कलाकनि ताईं ताक़तवर मीज़ाइलनि सां अमरीका ऐं इसराइली हदफ़नि ते हमलनि में इराक़ जे शहर अरबेल, बहरैन में अमरीकी सामुंडी 5th फ्लीट जे हेडक्वार्टर ऐं इसराइल जे शहर तल अबीब में फ़ौजी मर्कज़नि खे निशानो बणायो वियो। पासदारान इनक़लाब ऑपरेशन वादा सादिक़ 4 तहत सदर 3 हमिलो करे छॾियो। पासदारान इनक़लाब जो कुवैत में अमरीकी अॾे खे निशानो बणाइण जी दावा। इसराइल जी बिन गोरियान एयरपोर्ट ते बि मीज़ाइलनि जी बरसात। पासदारान इनक़लाब मूजिबि 21 रमज़ान जे मौक़े ते या अमीरुल मोमिनीन जे नाले सां हमला कया आहिनि। वेढ़ाकनि क़ुरान जी तिलावत ऐं ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं। अरबेल में अमरीकी ऐं यहूदी दुश्मनीअ जे अॾे खे निशानो बणायो वियो। तल अबीब जे मर्कज़ ते बि मीज़ाइल फायर कया विया आहिनि। इसराइली इलाइक़े बेर याक़ूब ते बि ख़ैबर शिकन मीज़ाइल फायर कया। हिकु 3 वारहेड सां गॾु अलक़दर मीज़ाइल सां हमिलो कयो वियो आहे। अमरीका पारां ईरान जी मुकमल शिकस्त ताईं हमला जारी रखण जो ऐलान। अमरीकी फ़ौज सामुंडी लंघ हुर्मुज़ वेझो बारूदी सुरंगूं विछाईंदड़ ईरान जी 16 ॿेड़ियुनि खे तबाह करे छॾियो। सेंटकॉम जो चवणु आहे त अमरीकी फोर्सिस ईरानी हुकूमत जी सामुंडी ताक़त घटि करे रही आहे। जहाज़राणी ऐं आलमी सामुंडी सलामती जी हिफ़ाज़त जारी रहंदी। ऑपरेशन गज़ब हक़ में अफ़गान तालिबान रजीम जा 641 दहशतगर्द मारिजी विया। 855 खां वधीक ज़ख़्मी। इतलात वारी वज़ारत पारां अफ़गान तालिबान रजीम जे नुक़साननि जा अख़र जारी करे छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर ताताड़ जो चवणु आहे त 243 चौकियुनि खे तबाह कयो वियो। 219 टैंकूं, हथियारनि सां भरियल गाॾियूं ऐं आर्टिलरी गन्स बि तबाह कयूं वयूं। 65 दहशतगर्दनि ऐं सहूलियतकारनि ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। सिक्योरिटी फोर्सिस मूजिबि पाक अफ़गान सरहद ते ज़ूब सेक्टर में पोस्ट नंबर 2 ऐं 3 खे निशानो बणाइण दौरान अफ़गान तालिबान चौकियूं ऐं हथियार छॾे फ़रार थी विया। कार्रवाई दौरान हैवी ग्रेनेड ऐं लॉन्चरनि समेत रूसी हथियार कब्ज़े में वरिता विया।